हेलो फ्रेंड, अस्सलाम वालेकुम। गुलसमू चैनल में तव्हांजी खुशामदीद चऊं था। अॼु तव्हांजे लाइ JEST लाइ हिकिड़ो क्वेश्चन आहे जेको हाणे छा आहे जो स्टैटिक्स जा क्वेश्चन जेके आहिनि उहे एग्ज़ाम में माना पुट कनि पिया त हाणे स्टैटिक्स जेको आहे उहो बि तव्हां जेको आहे पेपरनि में ॾियो। त हाणे क्वेश्चन तव्हांजे लाइ 9th क्लास मां हिकिड़ो खयो हुओ जेको पाण सॉल्व करियूं था। The following detail is accident at a potato chip plant which are categorized according to the area injured. हाणे हिन में क्वेश्चन ॾिनल आहे, इहो तव्हांखे सम्झणो आहे। हिते हिननि हिकिड़ी डेटा ठाहे ॾिनी आहे असांखे। एरिया इंजर्ड जेकी आहे हुनमें फिंगर्स अची वई, आइज़ अची वियूं, आर्म्स आहे, लेग्स आहे, त उनजी फ्रीक्वेंसी जेकी आहे उहा तव्हांखे मालूम करणी आहे। ठीकु आहे, त हिते क्वेश्चन बि ॾिनो पियो आहे द रिलेटिव फ्रीक्वेंसी ऑफ फिंगर्स इंजरी। ठीक है, कंहिंजो सवाल कंहिंजो पुछे जो सिर्फ फिंगर के बारे में तव्हां ॿुधायो। ठीक है, सफ़ा सोलो आहे, इजी आहे सफ़ा। तव्हां छा कंदा, ही 17 हे 5 हे 2 ऐं ही 1 ये पाण में प्लस कंदा। छा कंदा, प्लस कंदा, माना 70 प्लस 5 प्लस 2 प्लस 1। ठीक है, छा कंदा, पाण में प्लस कंदा। 17 5 22 24 25। ठीक है, हे थिया 25। घणा थिया 25। हाणे तव्हांखे क्वेश्चन छा पियो पुछे, फिंगर्स इंजरी मालूम करियो। त हाणे तव्हां छा कंदा, 17 के 25 सां डिवाइड करे छॾींदा। 70 के 25 सां डिवाइड कंदा त असांजो आंसर जेको आहे ही तव्हां डिवाइड कंदा त जवाब जेको आहे असांखे बी मिलंदो 0.68। ठीक है, त हाणे इहे तव्हां स्टैटिक्स वारा क्वेश्चन जेके आहिनि लास्ट में 9th ऐं 10th जे क्लास में लास्ट में इहे क्वेश्चन अचनि था डेटा वारा। इहे तव्हां स्टैटिक्स जा सवाल आहिनि, हिन में लाज़मी हिकिड़ो क्वेश्चन लाज़मी तौर ते ईंदो। इन करे महिरबानी करे तव्हां थोरो महिनत कयो ऐं स्टैटिक्स जा क्वेश्चन जेको आहे उन्हनि खे सम्झण जी कोशिशि करियो त जीअं तव्हांजे पेपर में आसानी थिए। ठीक, सम्झी विया? या वरी करे तव्हां रिपीट करियो त हे जेके मिलियल आहिनि फ्रीक्वेंसी 17 ऐं 5 आहे, 2 आहे, 1 आहे, इहे पाण में प्लस करणा आहिनि। प्लस करण खां पोइ जेको जवाब अचे उहो तव्हां 17 सां, ठीक आहे, जेको पुछे पियो 70 पुछे पियो त उन सां डिवाइड कंदा त आंसर असांखे 0.68 ईंदो। थैंक यू सो मच।